मोहब्बत कीअं कबी आहे। तव्हां अक्सर नोट कयो हूंदो त सॼो ॼाम शोरो प्रिय जो शहर न आहे। इन जी माना त लियाकत यूनिवर्सिटी ऐं मेरहाण यूनिवर्सिटी इन स्टेटस खां महरूम आहिनि। मूंखे अञा बि यादि आहे जॾहिं ॻोठां वापसि यूनिवर्सिटी ईंदो हुउसि त उतां जा दोस्त थधो साह भरे चवंदा हुया, साईं ॼाम शोरे जी हवाउनि खे असांजो सलाम ॾींदा। तव्हां प्यार जा किस्सा त घणा ई ॿुधा हूंदा ऐं तव्हां इहो बि ॾिठो हूंदो त असांजा नौजवान कीअं नोट्स घुरण ते रातुनि जूं रातूं निंडूं फिटाए देरि ताईं नोट्स तयारु करे सुबुह सुबुह जो मालिकियाणी खे हथ में पहुचाईंदा आहिनि। तव्हां इहो बि ॾिठो हूंदो त कीअं न जेका सुहिणी या घटि सुहिणी नोट्स घुरंदी आहे त माण्हू बाक़ी कहाणी पाण ई ठाहींदो आहे। पोइ मां नोट्स ॾींदोमांसि ऐं हू मूंखे पंहिंजो नंबर ॾींदी। पोइ असां रोज़ु फ़ोन ते ॻाल्हाईंदासीं ऐं पोइ बाबे खे न अम्मा खे चवंदुसि त मूंखे हुन सां शादी करणी आहे। असांजा ॿार थींदा, सिटी स्कूल में पढ़ंदा, अल्लाह मालिक आहे पैसा बि अची वेंदा। असां इस्लामाबाद घुमणु वेंदासीं, बाबे जो गाबो खपाईंदुसि ऐं पोइ ज़िंदगी ठही वेंदी। बसि रुॻो बाबो मञे ऐं हुनखे ॾियण लाइ इहे वाहियात नोट्स किथां हथ अचनि। माण्हू इश्क करे या नोट्स ठाहे। नोट्स ठाहिणु ॾुखियो कमु आहे, पर इश्क त अञा बि ॾुखियो कमु आहे ऐं पाण त पैदा ई ॾुखिया कम करण लाइ थिया आहियूं। सो पढ़ाई त बाद में बि थी वेंदी, फ़िलहालु इश्क था कयूं। ऐं ॿियूं बि कहाणियूं अंदरि ई अंदरि में ठहंदियूं हूंदियूं जेके हिते नथियूं ॿुधाए सघिजनि। थोरो लिखियो घणो सम्झंदा। मुंहिंजे हिकु दोस्त खे पंहिंजे क्लास जे पहिरें ॾींहं ई सचो प्यारु थी वियो, जीअं अक्सर थींदो आहे। एतिरो शदीद प्यारु थियुसि जो पहिरें जे क्लास में जे 10% सम्झ में ईंदो हुउसि त वञी 0% पहुतुसि। बसि इहो रुॻो सम्झ में ईंदो हुउसि, हूअ केॾी न बेचई आहे, हूअ केॾी न बेचई आहे। हू हुन लाइ काबो, क़िबलो, मस्जिद, मंदिर, गिरजाघर वग़ैरह वग़ैरह सभु थी चुकी हुई। इहा ॻाल्हि हुन जे सभिनी दोस्तनि खे ख़बर हुई। सो जाने ना जाने गुल ही ना जाने बाग़ तो सारा जाने है। एॾो शदीद प्यारु थियण वारनि आशिक़नि खे एतमाद को ख़ासि नाहे हूंदो। सो हिन सां बि साॻियो ई किसो हुयो त अधी खे ख़बर ई न ऐं अधो इश्क में अंधो। पर हीअ त वरी ॿोड़ो ऐं गूंगो बि लॻंदो हो ऐं ग़रीब त ॼाए ॼम खां हो, तबियत में बि त पैसनि में बि। या ईअं सम्झो त पैसनि में त वरी को वधीक ई ग़रीब हुयो। हिकु ॾींहुं अप्सराउनि जे टोले जी राणी थोरो बीमार थी पई। हुन जी सहेली परेशानीअ में ॿाहिरि मतिलबु आई ऐं ॾिठाई त हिकु क्लास फेलो ॿाहिरि बीठो हो। उनखे इल्तिजा कयाईं त अदा मुंहिंजी दोस्त जी तबियत ख़राबु आहे, भॼंदा वञी बोतल वठी अचो त थोरो साह पवेसि, ही वठो पैसा। न्याणीअ खां पैसा, इहो त वरी असां वारी बेइज़ती हुई, पर मसइलो इहो बि हो त हुन वटि पैसा कोन हुया। असां वारो आशिक़ दोस्त पंहिंजे अप्सरा जे ॿाहिरि अचण जो इंतज़ारु पियो कयो ऐं सम्झी वियो त को मसइलो आहे। भॼंदो भॼंदो सहकंदो वञी पुछियाईंसि, छा थी चए? जवाबु ॾिनाईंसि त यार तो वारी माई जी तबियत ख़राबु आहे, पेप्सी जे लाइ थी चवे ऐं मूं वटि क़ुरान टको कोन्हे। इन खां पहिरीं जो हू कुझु वधीक ॿुधाए असां वारो आशिक़ गुम थी वियो। थोरी देरि खां पोइ ॾिसिजे त क्रेट बोतलुनि जो मथे ते खयों भॼंदो सहकंदो थो अचे ऐं चईंसि, ही ॾीस 20 साल थी विया आहिनि, असांखे अञा इहा ख़बर नाहे पई त हुन वटि क्रेट बोतलुनि जा पैसा आया किथां। असां वारे आशिक़ वटि त अञा ताईं बि क्रेट बोतलुनि जा पैसा न आहिनि थिया। अञा ताईं अप्सरा खे बि इहा ख़बर नाहे त क्रेट बोतलुनि जो आयो किथां ऐं न ई हुनखे अञा ताईं
इहा ख़बर पई आहे त को अहिड़ो आशिक़ बि हो। ऐं रही ॻाल्हि असां वारे दोस्त जी त हीउ अञा ताईं नाले वठण ते ई सुन थी वेंदो आहे। कीअं ॿुधायां तोखे दिलबर मोहबत कीअं कबी आहे, कीअं ॿुधायां तोखे दिलबर मोहबत कीअं कबी आहे, मोहबत हीअं कबी आहे, मोहबत हीअं कबी आहे।